जी घोटकी पब्लिक पार्क ॿाहिरां जेके म्यूनसिपल कमेटी जे तरफ़ां ऑपरेशन करे दुकान राथा विया, जंहिंखां पोइ केतिरा ई माण्हू हिननि दुकाननि जा जेके हुया उहे बेरोज़गार थिया ऐं पीपल्स पार्टी जे MNA सरदार मोहम्मद बख्श खान महर PP ज़िले सदर मीर बाबर लुण तरफ़ां हिननि बेरोज़गार माण्हुनि जी दाह खे वरनायो वियो ऐं उनखां पोइ हिननि खे रोज़गार हिकु भेरो ॿीहर ॾिनो वियो आहे। इन सिलसिले में दुकानदार गॾु थिया आहिनि, हिकु रैली कढी वई आहे। हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त जेका हिननि खे बेरोज़गार कयो वियो उन खां पोइ ॿीहर जेका आहिनि PP क़यादत नोटिस वठी हिननि खे दुकान ॾिया आहिनि, उन्हनि ते हिननि जो छा चवणु आहे? जनाब मोहम्मद बख्श खान महर साहब जन सभिनी असां ते इहा निहायत असां ते करम नवाज़ी करे असांखे इहा ॿीहर तामीर कराए हिन सभिनी ग़रीब दुकानदारनि खे रोज़गार करण जो मौक़ो ॾिनो आहे। ऐं असां सॼी इंतिज़ामिया खे इहा ई इल्तिजा कयूं था त अवां पाण ॾिसी सघो था त हीअ कैबिन कंहिं बि क़िस्म सां कंहिं बि हवाले सां इंक्रोचमेंट में नथियूं अचनि। AC साहब खे असांजी रिक्वेस्ट आहे, असांजी मासूमाना रिक्वेस्ट आहे त हिन मसइले खे हल कयो वञे ऐं असांखे कारोबार करण जी इजाज़त ॾिनी वञे। असां खाइण पीअण जे खां परेशान आहियूं, सॼी आवाम परेशान आहे, दुनिया परेशान आहे, असां ग़रीबनि जो को हल कयो वञे। दुकानदारनि जूं ॻाल्हियूं मां ॿुधी, हिननि जो इहो चवणु आहे त PP क़यादत हिननि खे हिकु भेरो ॿीहर रोज़गार ॾेई करे तमामु वॾो अहसान कयो आहे, जंहिंखां पोइ हुननि जी बेरोज़गारी ख़तमु थी आहे ऐं उन्हनि जे जेके घरनि जी मुआशी तंगी वारी सूरत हाल हुई उहा बि ख़तमु थी आहे। कैमरामैन शाहिद चने सां गॾु नियाज़ चनो, सिंध TV न्यूज़ घोटकी।